بسم الله الرحمن الرحيم अल्लाह ताला जे नाले सां शुरू करियां थो जेको निहायत महिरबान बाजारो आहे। قل أوحي إلي أنه استمع نفر من الجن فقالوا إنا سمعنا قرآنا عجبا। रसूल अरबी तव्हां पंहिंजी उम्मत खे ॿुधायो त मूं ॾांहुं वही मोकिली वई आहे त बेशक जिन्हनि मां हिकु जमायत क़ुरान करीम ॿुधो। पोइ उन्हनि चयो बेशक असां हिकु अजीब क़ुरान करीम ॿुधो। يهدي إلى الرشد فآمنا به ولن نشرك بربنا أحدا। जेको हिदायत ॾांहुं रस्तो ॾेखारे थो पोइ असां उन ते ईमान आंदो ऐं असीं हरगिज़ पंहिंजे रब सां कंहिं हिकिड़े खे शरीक नथा करियूं। وأنه تعالى جد ربنا ما اتخذ صاحبة ولا ولدا। ऐं बेशक असांजे रब जो शान निहायत आला आहे। पाण रब करीम घरवारी ऐं औलाद खे पसंदि न कयई। وأنه كان يقول سفيهنا على الله شططا। ऐं बेशक असां मां कम कुल अल्लाह ताला लाइ ग़लत ॻाल्हियूं मनसूब कनि था। وأنا ظننا أن لن تقول الإنس والجن على الله كذبا। ऐं बेशक असीं भाईंदा हुआसीं त इंसान ऐं जिन हरगिज़ अल्लाह ताला ते कूड़ न हणंदा। وأنه كان رجال من الإنس يعوذون برجال من الجن فزادوهم رهقا। ऐं बेशक इंसाननि मां कुझु मर्द जिन्हनि जे कुझु मर्दनि खां पनाह घुरदा हुआ पोइ उन्हनि जे तकबुर में वाधारो थियो। وأنهم ظنوا كما ظننتم أن لن يبعث الله أحدا। ऐं बेशक उन्हनि गुमान कयो जीअं त तव्हां मके वारनि गुमान कयो थे त हरगिज़ अल्लाह ताला को पैगंबर न मोकिलियो। وأنا لمسنا السماء فوجدناها ملئت حرسا شديدا وشهبا। ऐं बेशक असां आसमान खे हथ लाथो पोइ असां उनखे सख़्त पहिरे ऐं शोलनि सां भरियल ॾिठो। وأنا كنا نقعد منها مقاعد للسمع فمن يستمع الآن يجد له شهابا رصدا। ऐं बेशक असीं उन्हीअ में ख़ासि जायुनि ते राज़नि ॿुधण लाइ वेंदा हुआसीं। पोइ जेको जिन हाणे ॿुधण जी कोशिश करे थो त उहो पंहिंजे पोयां ॿरंदड़ शोलो रहे थो। وأنا لا ندري أشر أريد بمن في الأرض أم أراد بهم ربهم رشدا। ऐं बेशक असीं नथा ॼाणूं त छा ज़मीन में शर जो इरादो कयो वियो आहे या संदन रब हिदायत जो इरादो फरमायो आहे। وأنا منا الصالحون ومنا دون ذلك كنا طرائق قددا। ऐं बेशक के असां मां साले आहिनि ऐं के असां मां साले न आहिनि। असांजा मुख़्तलिफ़ मसलक आहिनि। وأنا ظننا أن لن نعجز الله في الأرض ولن نعجزه هربا। ऐं बेशक असांखे यकीन आहे त असीं ज़मीन में अल्लाह ताला जे कंट्रोल खां ॿाहिरि न आहियूं ऐं असीं भॼी संदसि कंट्रोल खां हरगिज़ ॿाहिरि नथा थियूं। وأنا لما سمعنا الهدى آمنا به فمن يؤمن بربه فلا يخاف بخسا ولا رهقا। ऐं बेशक असां जॾहिं क़ुरान करीम ॿुधो त असां हुन ते ईमान आंदो। पोइ जेको पंहिंजे रब ते ईमान आणे थो पोइ उहो नुक़सान ऐं ज़्यादती जो ख़ौफ़ न करे। وأنا منا المسلمون ومنا القاسطون فمن أسلم فأولئك تحروا رشدا। ऐं बेशक असां मां कुझु मुस्लमान आहिनि ऐं कुझु असां मां ज़ालिम आहिनि। पोइ जंहिं इस्लाम आंदो पोइ उन्हनि हिदायत ॻोल्हे लधी। وأما القاسطون فكانوا لجهنم حطبا। ऐं पर ज़ालिम
पोइ उहे जहन्नम जो ॿारनि थिया وأن لو استقاموا على الطريقة لأسقيناهم ماء غدقا ऐं रसूल अरबी तव्हां फरमायो त मूं ॾांहुं वही मोकिली वई त जेकॾहिं उहे दीन इस्लाम ते क़ाइम रहिया असीं उन्हनि खे घणे मिक़दार में पाणी पियारींदासीं لنفتنهم فيه ومن يعرض عن ذكر ربه يسلكه عذابا صعدا इन लाइ असीं उन्हनि खे उन ई में आज़मायूं ऐं जेको अल्लाह जे ज़िक्र खां पासो करे थो अल्लाह उनखे सख़्त अज़ाब में दाख़िल करे थो وأن المساجد لله فلا تدعوا مع الله أحدا ऐं बेशक मस्जिदूं अल्लाह ताला जूं आहिनि पोइ तव्हां ए इंसानो ऐं जिन्नो अल्लाह सां गॾु कंहिंजी इबादत न करियो وأنه لما قام عبد الله يدعوه كادوا يكونون عليه لبدا ऐं बेशक जॾहिं रसूल अरबी उन में अल्लाह जी इबादत लाइ बीठा त जिन टोला ठाहे पाण करीमनि जे क़रीब बीठा संदन इबादत खे ॾिसण लाइ قل إنما أدعو ربي ولا أشرك به أحدا रसूल अरबी तव्हां फरमायो आऊं त पंहिंजे रब जी इबादत करियां थो ऐं आऊं उन सां कंहिंखे शरीक नथो करियां قل إني لا أملك لكم ضرا ولا رشدا रसूल अरबी तव्हां फरमायो बेशक आऊं तव्हां लाइ के नुक़सान ऐं हिदायत जो मालिक न आहियां قل إني لن يجيرني من الله أحد ولن أجد من دونه ملتحدا रसूल अरबी तव्हां फरमायो बेशक को बि मूंखे अल्लाह ताला खां हरगिज़ बचाए नथो सघे ऐं हरगिज़ आऊं उन खां सवाइ का पनाह नथो लहां إلا بلاغا من الله ورسالاته ومن يعص الله ورسوله فإن له نار جهنم خالدين فيها أبدا मगर अल्लाह ताला जी तबलीग ऐं रिसालत जो ज़िम्मो मूं ते आहे ऐं जेको माण्हू अल्लाह ऐं उन जे रसूल जी नाफ़रमानी करे थो उहो बेशक उन लाइ जहन्नम जी बाहि आहे उन में हमेशह हमेशह रहंदा حتى إذا رأوا ما يوعدون فسيعلمون من أضعف ناصرا وأقل عددا एसि ताईं जो जॾहिं उहे उनखे ॾिसंदा जिन जो खेन वाइदो ॾिनो वियो पोइ इहे जल्द मालूम कंदा त वधीक ज़ईफ़ मददगार कंहिंजा हूंदा ऐं तमामु थोरे तइदाद में मददगार कंहिंजा हूंदा قل إن أدري أقريب ما توعدون أم يجعل له ربي أمدا रसूल अरबी तव्हां फरमायो त आऊं नथो ॼाणा त क़यामत क़रीब आहे या उनखे मुंहिंजो रब कुझु मोहलत ॾींदो عالم الغيب فلا يظهر على غيبه أحدا अल्लाह ताला ग़ैब जूं ख़बरूं ॼाणंदड़ आहे को उहो पंहिंजे ग़ैब ते कंहिंखे वाक़िफ़ नथो करे إلا من ارتضى من رسول فإنه يسلك من بين يديه ومن خلفه رصدا सवाइ पंहिंजे पसंदीदा रसूलनि जे पोइ बेशक उन जे अॻियां ऐं पोयां मलाइकनि जो सख़्तु पहिरो मुक़ररु करे थो ليعلم أن قد أبلغوا رسالات ربهم وأحاط بما لديهم